अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यदिल अव्वलीन वल आखिरीन काइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौला थक़लैन जद्दिल हसन वल हुसैन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाहा इन्नल्लाहा ख़बीरुम बिमा तअमलून सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। हिक बेर वरी मोहब्बत सां सलात। प्यारा दोस्तों, बुजुर्गो, भाइरो, रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानहू हिन महफ़िल में असांजो अचण वेहण ॿुधण ऐं ॿुधाइण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। जंहिं मरहूम जे ईसाले सवाब जे लाइ हीअ महफ़िल कोठाई वई आहे, रब्बे ज़ुल जलाल उन जे दर्जात खे बुलंद फरमाए। रब जे दर ते दुआ है त उन मरहूम मग़फ़ूर जे क़ब्र खे रब जन्नत जो बाग़ीचो बनाए ऐं महबूब जा जेकी बि उम्मतूं फ़ौत थी विया आहिनि हर मुसलमान जी रब मग़फ़रत फरमाए, उन्हनि जे क़ब्रुनि में नूर ऐं सुरूर दाख़िल फरमाए। ऐं जॾहिं असीं हिन दुनिया खां विछड़ी क़ब्र में हलंदासीं त रब्बे ज़ुल जलाल असांजी ग़ुरबत असांजी अकेलाई जे मथां बि रहमो करम फरमाए। रब्बे ज़ुल जलाल असांखे क़ब्र जी शिद्दत ऐं सख़्ती खां महफ़ूज़ फरमाए। रब्बे ज़ुल जलाल शल क़ब्र जी सख़्ती खां हर मुसलमान खे महफ़ूज़ फरमाए। अज़ीज़ान गिरामी, हर ॻाल्हि में माण्हुनि जा इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि, शक ऐं शुबहा हूंदा आहिनि, पर हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंमें कंहिंखे शक ऐं शुबहो आहे ई कोन, उहा मौत जी। ॿी हर शइ में शक थी सघे थो, पर मौत अहिड़ी शइ आहे जंहिंमें को बि शक ऐं शुबहो आहे ई कोन। हर इंसान खे पक्का यकीन आहे त मूंखे मौत, एतिरी पक हुजण जे बावजूद बि अगरि इंसान कंहिं शइ खे सफ़ा विसारे वेंदो आहे त उहो मौत। ॿी हर शइ माण्हू खे वक़्त ते यादि ईंदी आहे, पर पंहिंजे मौत खे विसारे जेको वेंदो आहे उहो इंसान इन मामले में तमामु गाफ़िल साबित थियो आहे। पंहिंजो मौत, दुनिया खां विछड़ण, दुनिया जे हिन सुखनि ऐं आरामनि खे छॾण, कुशादनि घरनि खे छॾे सोढ़ी सामी में सुम्हण, पंहिंजे बिरादर क़ौम ऐं क़बीलनि खे, पंहिंजे अज़ीज़नि ऐं रफ़ीक़नि खे, पंहिंजे मिटनि ऐं माइटनि खे, राज ऐं वलर ऐं वगर खे छॾे तन तनहा सोढ़ी सामी जे अंदर वञण इंसान खां विसरी वञे थो। हथ सां पंहिंजे प्यारनि खे दफ़न करे मोटे थो, मिट्टी जा मण वराए मोटे थो, अञा मिट्टी में हथ छंडे नथो, पर पंहिंजो मौत विसरी थो वञे। आहे या ग़लति थो चवां? हज़रत फुदैल बिन अयाज़ अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो आहे।
के मानू अर्ज कयोस सही मुखे का नसीहत कयो को वाइस कयो का तकरीर बुधायो पान फरमायो तो पुट तुझो पी जेरो आ ची नसी पी मुझो गुजारे वियो आ पान फरमायो तो जेकर अबे जे मरण मझा तो नसीहत न पिराई त मु फुज़ैल जी तकरीर तोखे केड़ो फायदो दींदी फुज़ैल जी तकरीर तो ते केड़ो असर छडींदी जे तो पंजे अबे जे मरण मझा इबरत न पिराई कफा बिल मौत वाइदा मौत जड़ो बियो को वाइज आहे ही कोन जफा कशी सा पगर बदन महारे पंजे रहण जे लाए बंगलो ठहराई पर ओच तो डाढी सरकार जो कासिद चे पहुंचो गिची मां वठी ची त निकुर बंगले मां बाहर अरे यार मु तो बंगलो अञा हाणे ठहरायो आ मु तो अञा थक न लाथो आ मुखे कीअं था बंगले मां जुदा कयो चवंदा हल बाबा हाणे तुंहिंजे रहण जी दरकार नाहे हाणे इन बंगले में रहण वेंदा इन सोफा सेट ऐं पलंगनि ते सुम्हण ऐं वेहण वारा ॿिया अची वेंदा हाणे तुंहिंजे बदन जा कपिड़ा बि तोखां फुरजी वेंदा इहे कपिड़ा बि कंहिं ॿिए जे बदन ते अची वेंदा कब्र जी सोड़ी कोठिया उहा सोड़ी ऊंदा ही सामिया जिते अब्बो तो सा गड्डु न हले जिते अम्मा जी जल तो सा गड्डु न हले जिते मिट माइट यार दोस्त तो सा गरजी न हलन अकेले सिर तो के उन्हें सोड़ी सामी में सुमणो भाई यो वक्त भी दो के न असांजे मथा भी यो वक्त अचणो आ के न चो सल्लल्लाहु अलैहि मालूम जो ओ चवी पुट पोटरा मडियो मालूम जो सवारिया कफन जे कुछ को न तुझो कफन भी अलाए कफन भी अलाए ओ मिले या न मिलंदो अख खोल भाऊ हिते को न रहंदो ओ मिठो नालो रब जो ओ वतु यार पढ़ंदो अख खोल भाऊ हिते को न रहंदो ओ सवे व्या सिकंदर हितों खान खाना वरी को न मोटिया गुजरने जमाना है वरी को न मोटिया गुजरने जमाना आयो को न कोई ओ न को यार वरंदो अख खोल भाऊ हिते को न रहंदो चो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह या मन बदुनिया उश्तगल कद गर्रहू तूलुल अमल अल मौत याती बगततन वल कब्र संदूकुल अमल हजरत मौला अली शेरे जली हैदर करार सैयदना अली बिन अबी तालिब असदुल्लाहिल गालिब नबी जो बिरादर हजरत हैदर करार तो फरमाए तयामल बदुनिया उश्तगल कद गर्रहू तोलिल अमल ओ दुनिया में मगरूर रहन वारा ओ डिग्यूं उम्मीदूं रखण वारा ओ पंहिंजे मौत के विसारे वहण वारा तोखे कल कोन पवंदी जो ओचितो मौत तो ते पहुची वेंदो अहिड़ी कब्र वारी कोठड़ी में दफन कयो वेंदे जिते अमलन खां सवा ॿियो कुझु कम न ईंदुई
अबा जे मरहूम जे लाइ तो महफ़िल जो सजाई आहे साईं छा नालो रईस नज़र मोहम्मद मरहूम मग़फ़ूर रब उन जे क़ब्र ते लख रहमतूं वसाए पंज जिरेब ज़मीन वारो बि हूंदो पंजनि अज़ीज़नि क़रीबनि वारो बि हुयो पर अॼु वञी ॾिस त क़ब्र जी सोड़ी का सामी में अकेलो आ जे वियो त मिल्कियत बि इते छॾियईं बच्चा बि इते छॾियईं भाउ बिरादर बि इते छॾियईं पर जे क़ब्र में वठी वियो त पंहिंजा अमल वठी वियो मदीने वारे साईं फरमायो त दुनिया में इंसान जूं टे संगतूं हूंदियूं आहिनि हिकिड़ी संगत हूंदी आहे माल ऐं मिल्कियत पैसो ऐं ॾोकड़ जायदाद ऐं ज़मीनूं ऐं प्रॉपर्टियूं पहिरीं मिल्कियत पहिरीं संगत दुनिया में इहा हूंदी आहे ॿी संगत हूंदी आहे यार दोस्त मिट माइट अबो अदो अज़ीज़ क़रीब ॿी दुनिया में इहा इंसाननि जी संगत हूंदी आहे ऐं टी संगत वरी अमलनि जी हूंदी आहे मदीने वारे मीर फरमायो मौत अची वियो त पहिरीं संगत इते टुटी अबा हाओ जे मौत आयो न जनाज़ो खटोले ते पियो आ पर इन मिल्कियत खां इहो ला दावा थी ज़मीन ते दावा टुटी बंगुलनि जायुनि जो जेका दावा रखियूं वेठो हुयो सास इते ई टुटी साह निकिरण सां पहिरीं संगत टुटी ऐं ॿी संगत वरी एतिरी वफ़ादारी कंदा जो कुल्हे कांदी थी क़ब्र ताईं अचे छॾींदा एतरी वफादारी कंदा क़ब्र ताईं छॾे अंदर मण मिट्टीअ में पूरे इहा ॿी संगत इते बि टुटी बाक़ी रही संगत अमलन वारी जे चङा अमल कयई जे नेकी जा अमल कयई त इन जी क़ब्र जन्नत जो बागीचो बणजी वेंदी पर जे बुरा अमल कयई बेहयाइन वारा अमल कयई त इन जी क़ब्र जहन्नम जो खड्डो बणाई वेंदी मुझे आका फरमायो मदीने वाले साईं फरमायो अल कब्र रोदतुम मिन रियादिल जन्नति वल कब्र हुफरतुम मिन हुफरिन नीरान हिकड़न मानुन जी कब्र जन्नत जे बागीचन मजा हिकड़ो बागीचो बनाई वेंदी आ त ॿियनि मानुन जी कब्र जहन्नम जे खड्डन मजा हिकड़ी खड्ड बनाई वेंदी आ रब शला सा सभिनी जे कब्र के जन्नत जो बागीचो बनाए जो सल्लल्लाहु अलैहि या वदा ओ प्यारा भा केडी मल त वञी कब्रिस्तान खे ॾिसी आ मण मिट्टीअ जे हेठां अमीर सुता पिया आहिनि वक़्त जा हाकिम मिट्टीअ में सुता पिया आहिनि पीर विया मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्ग विया हाकिम विया वकील विया वज़ीर विया अमीर विया नवाब विया उहा इन क़ब्रुनि खे ॾिसी इबरत पिराए त सुभाणे असांखे बि इन क़ब्र जो महिमान थियणो आहे हज़रत सैयदना उस्मान गनी जॾहिं के कब्रिस्तान खां लंघंदा हा त एतिरो रोंदा हा जो साईं जी सुहारी मुबारक लुड़कनि में आली थी वेंदी हुई माण्हू पुछंदासीं एतिरो छो था रो फरमाईंदा बा क़ब्र दुनिया जे मंज़िलुनि जी आख़िरी मंज़िल आहे आख़िरत जे मंज़िलुनि जी पहिरीं मंज़िल आहे जंहिंजी क़ब्र में छोटकारो थी वियो सो उन जे लाइ अॻिते बि भलाई थी वई जो इते न छुटी सघो उन जे लाइ अॻिते जी बि उमेद नाहे मुंहिंजा दोस्तो त रब्बे ज़ुल जलाल रब शला असां सभिनी उन आख़िरत वारी शिद्दत ऐं सख़्ती खां बचाए अम्मा उम्मुल मोमिनीन सैयदा आयशतुल हुमैरा रज़ी अल्लाह ताला अन्हा थी फरमाए त मदीने वारा साईं मूं कॾहिं बि अहिड़ो ॾींहुं महबूब जो न ॾिठो मूं अहिड़ी राति महबूब जी न ॾिठी मगर हर ॾींहं में हर राति में दुआ घुरंदा हा पंहिंजे उम्मत खे दुआ सेखारींदा हा त या अल्लाह मूंखे क़ब्र जे अज़ाबनि खां बचाए जा जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल मदीने वारे मीर पंहिंजी उम्मत
उम्मत के या दुआ सेखारी त मुंहिंजा उम्मतियो पंहिंजे रब खां इहा दुआ घुरो त शल आख़िरत मोचारी थिए। दुनिया जो त हर कंहिंखे फिक्र आहे, दुनिया जे लाइ हर कंहिंखे ॻणती आहे, पर कॾहिं ॻणती रखी त आख़िरत जी ॻणती बि रख, फिक्र आख़िरत जो बि रख। ओदा दुनिया में त दुख सुख वारो वक़्तु गुज़री वेंदो, छो त दुनिया वारी ज़िंदगी फ़ानी ज़िंदगी आहे। कंहिंजी 60 साल, कंहिंजी 70 साल, कंहिंजी 30 साल, कंहिंजी 50 साल, पर ज़िंदगी ईअं थी गुज़रे जीअं ख़्वाब ॾिठोसीं। अब हाओ कि न? रमज़ान पे ॿुधोसीं, रमज़ान ईंदो ईंदो आयो वरी गुज़री बि वियो, ख़बर पई त कीअं रमज़ान गुज़री वियो। वो मुंहिंजा दा ये सारी जिंदगी इंसान जी हिक ख्वाब वांगुर गुज़री रही आहे। ओ पिनी प्यारा कुछ सोच कर, ओ दुनिया में मगरूर रहण वारा, ओ पंहिंजे रब खे विसारण वारा, ओ मस्जिद खे विसारण वारा, ओ अल्लाह जे घर खां गाफिल गुज़ारण वारा, या दुनिया कम न ईंदई, पैसो कम न ईंदई, बैंक बैलेंस कम न ईंदई, बंगला ऐं माड़ियूं कम न ईंदई, खीर ऐं पुट कम न ईंदई, भाउ ऐं बिरादर कम न ईंदई। जे कम ईंदई त मदीने वारे मीर जे दर जी ग़ुलामी कम ईंदई। वाह कि न? हाँ, महबूब जे दर जी ग़ुलामी, महबूब जे सुन्नत जी ताबेदारी, अॼु जेके सालिह अमल कई, अॼु जेके चङाई वारा अमल कई, इहे तोखे अॻिते कम ईंदा। चओ अल्लाह 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 अल्लाह। मदीने वारे मीर खां वधीक दुनिया में ॿी कंहिंजी हस्ती थी बि न थी सघे। मुंहिंजा दोस्तो, जे प्यारे पुनल जे लाइ सॼो जहान जोड़ियो वियो, उहो बाइसे तख़लीक़ कायनात, उहो अल्लाह जो प्यारो महबूब, जे महबूब खे रब अर्शन ते घुराए दू बदू दीदार पे कराया। उन प्यारे पैगंबर मदीने वारे मीर जी अज तबीयत मुबारक नासाज़ा, नबी जी न्याणी, जन्नत जी मालिकाणी हजरत सैयदा फातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा पंहिंजे प्यारे अब्बे जे करीब वेठी आ। साइण जे अखियुनि में लुड़क वहन पिया, फरमाए पई त हाय अल्लाह, मुंहिंजे बाबा साईं खे केतिरी तकलीफ़ आ। साईं फरमाइनि था, ओ फातिमा, ओ प्यारी न्याणी फातिमा, अॼु खां पोइ तुंहिंजे अब्बे ते का तकलीफ़ अचणी नाहे। ओ फातिमा, अॼु तुंहिंजो बाबो मोहम्मद करीम तोखां जुदा थियण वारो आहे। साइण वेतर अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़ण लॻी। हुज़ूर फरमाइनि था, फातिमा रो न, मुंहिंजे घराणे मां सभ खां पहिरीं कब्रिस्तान में तूं मूंसां मिलण वारी आहीं। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, हबीबन जी तबीयत नासाज़ा, ॿाहिर दर ते सॾु थियो आहे। पुछनि था केरा, ॿाहिरूं को एराबी बीठो आहे। एराबी चवे थो, मूंखे मदीने वारे मीर सां मुलाक़ात करणी आहे। साइण थी फरमाए त मिलण वारनि खे मनो कयो, चवनि त मुंहिंजे बाबा जी तबीयत नासाज़ आहे, हींअर मुलाक़ात जो टाइम न आहे। वो एराबी मोटी वञे थो। थोड़ी देर गुज़री आहे त वरी दर ते एराबी आयो, वरी सॾु थियो आहे। साइण साॻो जवाब ॾियारे मोकिलियो आहे। थोड़ी देर गुज़री आहे, वरी एराबी टियों भेरो मोटी आयो आहे। ओॾी महिल सैयदा ख़ातून अतहर चए थी, हिक तरफ़ मुंहिंजे बाबा जी तबीयत नासाज़ आहे, ॿिए तरफ़ मिलण वारा मुड़नि नथा, वरी वरी मोटी अचनि था पिया। साइण जे अखियुनि में लुड़क वया पे त हुज़ूर फरमाइनि था, पुट फातिमा, ओ मुंहिंजी प्यारी न्याणी फातिमा, छो थी रोई पई? अर्ज़ करे थी, बाबा को एराबी आहे जेको तव्हां सां मिलण जे इंतज़ार में आहे। साईं फरमाइनि था, ओ फातिमा, इहो दुनिया जो इंसान न थई, इहो एराबी
दुनिया जो मानू नाहे यो मौत जो फिरिश्तो इज़राइल जेको अज तुझे बाबे मोहम्मद करीम जे दर ते इजाजत जे इंतजार में बीठो। अल्लाह अल्लाह मुझा दोस्तो हुजूर अलैहिस्सलात वस्सलाम जन इजाजत अता फरमाइया। इज़राइल अलैहिस्सलाम मुझे सोने लजपाल नबी जे बारगाह में हाजिर थे तो अर्ज करे तो या रसूल अल्लाह ही दुनिया भी तव्हां जी मिल्क अग्यो जहान भी तव्हां जी मिल्क ओ मुझा सोना इन दुनिया में रहण जो भी तव्हां के इख्तियार आ अगते हलण जो भी तव्हां के इख्तियार आ जेको तव्हां जो फैसलो हुजे। मुझे सोने सरदार फरमायो ओ जो इज़राइल थोड़ी देर तरस त मुखे पंहिंजे रब खां अञा का गाल पुछणी आ। जिब्रील के हाजिर कयो वञे। जिब्रील मुझे सोने सरदार जे खिदमत में हाजिर थे तो साईं फरमाइनि था ओ जिब्रील मुझे रब खां हीअ गाल पुछी आ त मुखां बाद में क़यामत को नबी अचणो नाहे। ओ मुझा रब करीम मुझी उम्मत के कंहिंजे हवाले था कयो। मुखे मुझी उम्मत ॾाढी प्यारी आ रात ॾींहुं मुखे उम्मत जो फिकिर रहंदो आ। ओ जिब्रील मुझे रब खां पुछी आ त मुखां बाद में मुझी उम्मत के कंहिंजे हवाले थो कयो वञे। हज़रत जिब्रील अमीन रब्बे ज़ुल जलाल जे बारगाह में थी मोटे थो अर्ज करे तो या रसूल अल्लाह रब फरमायो आ तुझी उम्मत तोखे प्यारी आ त मूं रब करीम के भी प्यारी आ। ओ मुझा महबूब तुझी उम्मत में नबी को नहीं दा पर हर दौर में हर इलाके में मां पंहिंजा वली पंहिंजा दोस्त मोकिलींदुसि जेकी तुझे उम्मत जे लाइ आधियुनि जो उथी रोई दुआऊं घुरी उन्हनि तां आयल शाम तूं भी टारे छॾींदा। ओ मुझा महबूब तव्हांजी उम्मत के मां रब करीम पंहिंजे ख़ुसूसी रहमत ऐं शफ़क़त सां नवाज़ींदुसि। हुज़ूर फरमाइनि था ओ इज़राइल हाण तोखे इजाज़त थो ॾियां भली तूं मूंखे मुंहिंजे रब जी बारगाह में रफ़ीक़ आला सां मिलाए। अल्लाह अल्लाह जेॾी महिल मुंहिंजे महबूब करीम मदीने वारे साईं पर्दो फरमायो आ त नबी जी न्याणी जन्नत जी मालिकाणी सैयदा फातिमतु ज़हरा पंहिंजे बाबे जी मज़ारे अनवर ते ईंदी आ। कब्र अनवर जी मिट्टी खणी अखियुनि सां लाए सिंघी चवे थी माज़ा अलामन शम्म तुरबत आमदा। महबूब जे कब्र जी मिट्टी केॾी सुरही आ जे हीअ मिट्टी सूंघी हिन मुश्कई अंबर में अहिड़ी सुरहान नाहे जेड़ी मुझे बाबा साईं जे मज़ार जी मिट्टी खुशबूदार आ। अल्लाह अकबर कबीरा। महबूबन करीमन जी स्वारी वारी डाची आ जे डाची कसवा जे मथा मुझा सोना हबीब स्वारी कंदा जेरी मल मुझे दिल पर नबी जो ए ज़ाहिरी दीदार बंद थियो आ। महबूब पंहिंजे मज़ारे अनवर में जलवा नुमा थिया आहिनि पंहिंजे कब्र अनवर जे अंदर जेरी मल पर्दा पोश थिया आहिनि त हुजूर जी डाची मदीने जे घिटुनि में दाहू कंदी वते रड़ियूं कंदी वते। हज़रत खातून अतहर आवाज सुञातो आ त इहो आवाज मुंहिंजे बाबा जी कसवा डाची जो आ। फरमाए थी डाची के हाज़िर कयो वञे। डाची जेॾी महिल हज़रत खातून अतहर जे साम्हूं आई आ साइण पुछे थी त ओ डाची तूं छाजे लाइ थी रड़ियूं करी छो रोंदी पई आ त उहा डाची भी ज़बाने हाल सां पई चवे त पुनल पुनल कयूं पई सॾे मूंखे विया छॾे मारे विया मारे हिन त मुठीअ के ओ वेठड़ी आया वाट ते मन हो तूं अचे मुंहिंजे जे तॾे छोरी विया छॾे मारे विया मारे
हिन के अल्लाह अल्लाह हजरत सिद्दीक अकबर वो यारे गार रात थींदी आ त खलीफा बिला फसल सिद्दीक अकबर जे घर मंझा भुगल गोश्त जी बू ईंदी आ। माण्हुनि पुछो त शायद खलीफा अव्वल जे घर में गोश्त तो भुजे त साईं फरमायो हजरत अबू बकर जी घर वारी फरमायो त असांजे घर में गोश्त न भुजंदो आ पर अबू बकर हुजूर जे जुदाई में रात जो रोंदा आहिनि उन्हनि जे जिगर जेरनि जे भुजण जी बू ईंदी आ। वदा जे महबूब जे ला कायनात ठही उन्हनि दुनिया का पर्दा पोशी इख्तियार कई। ओ दुनिया वारा तुझे लाए रब्बे दुल जलाल यो वडे का वडो सबक रखियो त हिन दुनिया के हिन जहान के जरूर छडणो पवंदो हुन जहान में हलणो पवंदुई। ओ मुंहिंजा अज़ीज़ भा छो गाफिल बणियो आ छो पंहिंजे मौत के विसारे वेठो आ छो पंहिंजे रब जे ज़िक्र खां इबादत खां ग़िफ़लत इख्तियार कई थई। ओ दुनिया जा तालिब या दुनिया अॼु सुभाणे तोखे ज़रूर छॾणी पवंदी। दुनिया जा ए तालिब दुनिया चीज़ फ़ानी दुनिया जा ए तालिब दुनिया चीज़ फ़ानी दुनिया ले विसारी पंहिंजो यार जानी। ओ दुनिया जाड़ तालिब ओ दिहाड़ो याद कर ओ पाट शहर वारा हेरे तवज्जो सां ॿुध गौर सां मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। उहो ॾियारो यादि कर अॼु ॿियनि जा ऐलान ॿुधई त फलाणो खान गुज़ारे वियो फलाणो रईस गुज़ारे वियो पर उहो ॾियारो यादि कर जॾहिं मस्जिद जे लाउड ते तुंहिंजे मौत जो ऐलान थींदो मिट माइट गॾु थींदा अज़ीज़ करीब गॾु थींदा। अल्लाह अल्लाह हाणे तुंहिंजो नालो बि मटिजी वेंदो। कल खान पे सॼे कल रईस पे सॼे पर अॼु तुंहिंजो नालो मैयत बणिजी वेंदो अॼु तुंहिंजो नालो जनाज़ो बणिजी वेंदो। अॼु मुंहिंजा अज़ीज़ प्यारा रफ़ीक साथी मिट माइट सभु अचे घर में गॾु थींदा आहिनि। अल्लाह अल्लाह मुंहिंजे सुहिणे सरदार फरमायो मदीने वारे साईं फरमायो त जेॾी महिल मैयत जो जनाज़ो घर में रखियो वेंदो आहे जेॾी महिल उन खे मुल्ला गुस्ल ॾींदो आहे त मैयत दाह करे चवंदो आहे ओ मुल्ला होरिया होरिया मुंहिंजे जिस्म खे लोॾा ॾे मुंहिंजो जिस्म इहो लोॾो बर्दाश्त नथो करे सघे। जेॾी महिल उन खे कफन ढकाए उन जो जनाज़ो तयार करे घर मां खणी हलंदा आहिनि। मदीने वारे साईं फरमायो त जेॾी महिल जनाज़ो घर मां खॼे थो घर भाती रोअनि था त पंहिंजे घर वारनि जे रोअण जा आवाज़ बि मैयत पंहिंजे कननि सां ॿुधंदो आहे। जेॾी महिल घर भाती जुदाई में रोअंदा आहिनि पीउ कुराड़ो रोई चवंदो आहे ओ मुंहिंजा जवान पुट अॼु काॾे जुदाई करियो थो वञी। जेॾी महिल तुंहिंजी ज़ाल बीठी रोंदी ओ मुंहिंजा वर ओ मुंहिंजा घर धणी अॼु मूंखे बेवाई बनायूं केॾां जुदाई करियो थो वञी। जेॾी महिल ॿाहिरि रोंदा बीठा ओ अदा ओ चेल जा संदरा अॼु काॾे जुदाई करियो थो वञी। जेॾी महिल बच्चा रोंदा पिया ओ बाबा अॼु काॾे असांखे यतीम बनायूं पियो वञी अॼु कहिड़े सफ़र ते पियो वञी। उहो ॾिहाड़ो यादि कर जेॾी महिल जनाज़ो खॼी हले थो मैयत दाह करे चवे थो ओ कांधियो थोरी देरि सबुर कयो त मां पंहिंजे बचनि सां आख़िरी मुलाक़ात करे वठां आख़िरी अलविदा करे वठां। ओ कांधियो मुंहिंजे जनाज़े खे होरिया होरिया लोॾा ॾियो आस्ते आस्ते खणो मुंहिंजो जिस्म इहो लोॾो बर्दाश्त नथो करे सघे। ओ जनाज़ो जॾहिं तुंहिंजो खजंदो ईंदई कुल माइट मारूअड़ा
अकेलो तो के हलणो आ सारे जग खां वींदे विछड़ी अकेलो तो के हलणो आ वदा उन्हें ॾिहारे तोखे कल पवंदी पोइ तुंहिंजी अखि खुलंदी त मूं ही छा कयो कीअं ग़िफ़लत में मूं ज़िंदगी बर्बाद करे छॾी वदा उन्हें ॾिहारे माल इते रहिजी वेंदई औलाद अयाल इते रहिजी वेंदई तोखे अगरि कम ईंदी त अमलनि सालिहनि वारी दरावत कम ईंदी पहिरियों पुछाणो निमाज़ जे बारे में थींदी त निमाज़ पढ़ंदो हुए या न खुदा जा फर्ज़ अदा कया हुई या न अॼु तोखे निमाज़ जे लाइ वांदकाई नथी मिले अॼु तूं एतिरो मशगूल आहीं चईंदोसीं मां वांदो न आहियां निमाज़ कीअं पढ़ां दुकान ते गिराक छॾण रूह नथो कढे मुजादा बनी घुमंदे वक़्तु विञाए वेठे ऑफिस में ओताक में कचहरी कंदे अल्लाह जो सॾु तुंहिंजे कननि ते पहुतो हय्याल सलात हय्याल फलाह अचो अल्लाह जे दर ते अचो छोटकारे जे लाइ वडेरे जे सॾ ते वञी थो अमीर जे सॾ ते वञी थो सिपाही जे सॾ ते वञी थो सूबेदार जे सॾ ते वञी थो पर वाहिदुल कहार जे सॾ ते वञण जे लाइ टाइम न आहे तो वटि हाँ तो समझो मुल्ला जो सॾु आहे पर न न न न मुल्ला जो सॾु न आहे आकमुल हाकिमीन जो सॾु आहे रब्बुल आलमीन जो सॾु आहे हय्याल सलात हलिया निमाज़ ते छो अचां हय्याल फलाह जवाब तो मिले त अचो त दुनिया आख़िरत जे ॾुखनि खां छोटकारो ॾेई छॾिया आहे हाँ वदा निमाज़ पढ़ ओ प्यारा निमाज़ पढ़ खुदा जे दर ते झुक ग़िफ़लत छॾ ज़ुल्मनि जा कम न कर मिल्कियतूं परायूं न फबाए ग़रीबनि जा रत न चूस ग़रीबनि सां ज़ुल्म न कर ये दुनिया ऐं दौलत जेका ज़ुल्म सां गॾु कई दुनिया इते रहिजी वेंदी नफ़ो ॿिया वठंदा हिसाब तोखां वरितो वेंदो ओ मुंहिंजा पिरी प्यारा मदीने वारे साईं फरमायो त मरण खां पोइ इंसान खे 7 शयूं कम ईंदियूं घणियूं शयूं कम ईंदियूं सुजाग वेठा आहियो ॻाल्हि सम्झ में अचे थी साईं फरमाइनि था मरण खां पोइ इंसान खे 7 शयूं कम ईंदियूं हिकिड़ो मुस्नुद बाज़ार जे अंदरि हदीस आहे मुंहिंजे सुहिणे सरदार फरमायो त सभ खां पहिरीं उहो माण्हू जंहिं कुरान मजीद पंहिंजे वरसे में छॾियो छा छॾियईं पंहिंजे घर में कुरान वठी रखियईं वरसे में कुरान छॾियईं मरण खां पोइ हिते कुरान घर में रखियो आहे घर जा भाती ओड़े पाड़े वारा या बच्चा उन जा कुरान पढ़ंदा जेसी कुरान जी तिलावत थींदी तेसी उनखे क़ब्र में अजुर ऐं सवाब मिलंदो ऐं ॿिए नंबर ते मदीने वारे साईं फरमायो त जंहिं पंहिंजे पोयां का मस्जिद ठहराए वियो अल्लाह जो घर तामीर करे वियो जेतिरा माण्हू उन में निमाज़ पढ़ंदा जेतिरा माण्हू उन में सजदा ॾींदा जेतिरा माण्हू तिलावत कंदा जेतिरो सवाब उन्हनि खे मिलंदो ओतिरो मस्जिद ठहराइण वारे खे बि सवाब मिलंदो हाँ ओताक बि ठहराई घर पंहिंजे रहण जो बि ठहराई पर अल्लाह जो घर ठहराए मस्जिद ठहराए मस्जिद में जेको नुख वठी विछे थो मदीने वारे साईं फरमायो त जेसी ताईं इहा नुख मस्जिद में पई आहे निमाज़ी निमाज़ पढ़नि था तेसी ताईं उन नुख वठण वारे जे दफ़्तर में रब सवाब लिखाईंदो मदीने वारे साईं फरमायो त जेको मस्जिद में हिकिड़ो कंदील बत्ती बिजली मस्जिद में रोशन थो करे अल्लाह जे घर में हिकिड़ी बत्ती ॿारे थो उन खे रब 70,000 नेकियुनि जो सवाब अता फरमाए थो मुझे सोने सरदार फरमायो मन बना मस्जिदन बनल्लाहु ताला कसरन फिल जन्नते जेको अल्लाह जो घर मस्जिद तामीर कराईंदो आहे रब जन्नत में उन जे लाइ माड़ी जन्नत जी ठहराईंदो आहे अब जन्नत जी माड़ी खपे या न खपे गला गला हाँ जे जन्नत जी माड़ी खपे न त के मस्जिद के वनी तामीर कर भला जे मस्जिद ठहे थी पई त पंहिंजे हड़ा वड़ा उहे चंदे में 5 रुपया ॾिनई खुदा जे घर में तुंहिंजी मदद शामिल थी वई जन्नत जे लाइ माड़ी तुंहिंजे लाइ रब लिखाए छॾी तुंहिंजो पैसो सजायो इहो आहे दौलत सजाई इहा आहे जेका तो अल्लाह जे रस्ते में ख़र्च कई साईं फरमाइनि था उहो माण्हू जे नहर खोटराई
जे रस्तो ठहरायो इहो जेसी ताईं रस्तो हूंदो मुसाफ़िर हलंदा वाटाड़ू हलंदा पुल ठहराई उन पुल तां माण्हू टपंदा इन जेसी ताईं इहो रस्तो हूंदो जेसी ताईं इहा नहर वहंदी रहंदी माण्हू नफ़ो वठंदा रहंदा तेसी ताईं उनखे क़ब्र में अजुर ऐं सवाब मिलंदो रहंदो। साईं फरमाइनि था त उहो माण्हू जे वण पोखियो छा कयईं वण पोखियईं जेसी ताईं उहो वण बीठो हूंदो उन वण जे छांव में माण्हू अचे वेंदा जानवर अचे आसास कंदा उन वण जे छांव में पखीअड़ा आखेरड़ा ठाहे वेंदा उन वण में मेवो थियो माण्हुनि मेवो खाधो कंहिं जानवर मेवो खाधो जेसी ताईं उहो वण ज़मीन ते हूंदो तेसी ताईं वण पोखण वारे जे दफ़्तर में बि सवाब लिखंदो रहंदो। साईं फरमाइनि था त जे माण्हू पोख पोखी को वण पोखियो उन वण मझां जेतिरा मुस्लमान जेतिरा इंसान जेतिरा जानवर नफ़ो वठंदा पिया ओतिरो सवाब उनखे क़ब्र में रब अता फरमाईंदो रहंदो। पर हिकिड़े माण्हू पोख पोखी आहे उन पोख मंझि कॾहिं थींदो आहे न झार थींदी आहे पोइ हारी वीचारा या खंभाणी खयूं पिया उछलाईंदा आहिनि हकल होड़ पिया कंदा आहिनि पर तॾहिं बि झार अचे दाणा खाई वेंदी आहे। साईं फरमाइनि था त इहा पखीअड़नि जेतिरा दाणा खाधा दाणो दाणो सदके में रब लिखाए छॾींदा। इन हारी खे इन ज़मींदार खे रब करीम इन दाणे दाणे जो अजुर अता फरमाईंदो। जेको पोख पोखे थो उन जा दाणा ज़मीन ते किरी पिया हे त बटाई करे हलियो वियो पर खरे में देरे ते उहे दाणा रहिजी विया पखी पखण उन मां नफ़ो वठनि था उनखे क़ब्र में रब अजुर ऐं सवाब ॾींदो रहंदो। पोड़ो पोड़ो हिकिड़ो अछी ॾाढ़ी सुहारी कुराड़ो माण्हू सो अंब पियो पोखे छा पियो पोखे बादशाह पंहिंजे वज़ीर सूदो अचे लंघियो वज़ीर चयो ॾिस इहो कुराड़ो केॾो लालची आहे हाणे मरण कंदी आयो आहे ॾाढी अची थी वियसि पोड़ो ज़ईफ़ हथ ॾकनि सां हाणे हींअर अंब थो पोखे पियो इहे कॾहिं अंब ठहंदा कॾहिं तयारु थींदा कॾहिं मेवा झलींदा जो हे खाईंदो। बादशाह घोड़े तां लथो कुराड़ा छा थो करीं चईं वण थो पोखियां जे तूं एतिरो चेरो हूंदे जो इहे चकियूं हींअर पोखियूं त इहे वण वॾा थींदा वरी उनजो मेवो तूं खाईंदे चईं ॻाल्हि इहा आहे त कनि ॿियनि वण पोखिया हा मेवो मूं खाधो हाणे मां पोखियां थो मूंखे पक आहे त मां एतिरो चेरो कोन हूंदुसि पर पोखियां थो की ॿिया मुस्लमान इन जो मेवो खाईंदा मां पंहिंजे लाइ नथो पोखियां पर ॿियनि जे लाइ पोखियां थो त कंहिं ॿिए मुस्लमान खाधो मन रब मूं ते राज़ी थिए। बादशाह खे हिन जी ॻाल्हि ॾाढी वणी बादशाह खे अबा हेॾे तवजह खे बादशाह खे हिन जी ॻाल्हि ॾाढी वणी बादशाह 1000 रुपया कढी ॾिनोसि इनाम में तुंहिंजी सुठी सोच आहे जो ॿियनि जे भलाई जे लाइ सोचियो अथई 1000 रुपया ॾिनईसि त कुराड़ो टहक ॾेई खिलियो कुराड़ा छो थो खिली चइसई खिलां थो माण्हू पंहिंजे लाइ पोखींदा आहिनि पोइ 12 साल इंतज़ारु कंदा जेसीं वण वॾो थिए वञी मेवो झले पर मूं ॿिए जे भलाई जी नियत कई आहे हींअर पोखियो अथमि वण हींअर ई मेवो मूंखे मिलियो आहे 1000 रुपया हींअर ई मूंखे नफ़ो मिलियो आहे जो ॿिए जी भलाई मूं सोची आहे। बादशाह खे वेतर ॻाल्हि वणी 1000 ॿियो ॾिनईसि त कुराड़ो वधीक वरी टहक ॾेई खिलण लॻो जे कुराड़ा हाणे छो थो खिली चइसई माण्हू पंहिंजे लाइ पोखींदा आहिनि साल में हिकिड़ो फल खाईंदा आहिनि मूं ॿियनि जे लाइ भलाई जो सोचियो आहे त मुंहिंजे वण साल में 2 भेरा मेवो ॾिनो आहे इते जो हिते 2 भेरा मेवो मूंखे मिलियो। ओ मुंहिंजा दा मदीने वारे साईं फरमायो त किथे वण पोख कंहिं वाट सां कंहिं रस्ते सां वण पोख उन वण जी छांव में मुस्लमान पगर सुकाईंदा रब तोखे अजुर ऐं सवाब ॾींदो पर तूं मरी वञी क़ब्र में पवंदे जेसी ताईं वण बीठल हूंदो तेसी ताईं तोखे अजुर ऐं सवाब मिलंदो रहंदो। ऐं साईं फरमाइनि था त जंहिं माण्हू पंहिंजे पोयों औलाद सालियो छॾियो उहो औलाद दुआ थो घुरे पंहिंजे पीउ माउ जे लाइ त उनखे क़ब्र में अजुर ऐं सवाब मिलंदो रहंदो। पीउ गुज़ारे वियो औलाद दुआ थो घुरे मुंहिंजा मौला मुंहिंजे अबे जे दर्जन खे बुलंद कर मुंहिंजे अबे जी मग़फ़रत कर उनखे माफ़ी ॾे त इहा दुआ
जिब्रील अमीन नूर जे तबक में विझी खणी उन मैयत वटि वञे थो। जेॾी महिल इहा दुआ उन वटि पहुचे थी त उन जे मथां नूर जो साहिबान, नूर जी छटी उन जे मथां अची थी वञे। उहो मैयत जे मथां ख़ुदा जी रहमत वसी थी वञे। जिब्रील उन कब्र जे किनारे बीही चवे थो त ओ कब्र वारा, हे तुंहिंजे बच्चे तुंहिंजे लाइ तोहफ़ो मोकिलियो आहे। हाँ, सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेॾी महिल पंहिंजे लाइ दुआ घुरो था त पंहिंजे अबे अमड़ जे लाइ दुआ घुरो। जेॾी महिल पंहिंजे लाइ निमाज़ पढ़ो था पंहिंजे अबे अमड़ जे लाइ बि को नफ़िल निमाज़ पढ़ो। जेॾी महिल पंहिंजे लाइ रोज़ा रखो था त को नफ़िली रोज़ो पंहिंजे अबे अमड़ जे लाइ बि रखंदा कयो। जॾहिं हज ऐं उमरो पंहिंजे लाइ कयो था त को नफ़िली उमरो, को नफ़िली तवाफ़, को नफ़िल पंहिंजे अबे अमड़ जे लाइ पढ़ंदा कयो त इहो अजुर इहो सवाब उन्हनि खे क़ब्र में मिले। हो वरी ॿिया 2 नंबर मुला जेके चवंदा आहिनि बाबा मरी वियो मिटी थी वियो, न को ख़त्मो न को दुरूद ॿुधा अथव, न ख़त्मो ॾियो न क़ुरान पढ़ो। हाँ ॿुधो, असां अहले सुन्नत जो अक़ीदो उहो अक़ीदो आहे जेको क़ुरान ऐं सुन्नत वारो अक़ीदो आहे। मदीने वारे साईं फरमायो त को मुसलमान कंहिं कब्रिस्तान खां लंघे थो, कब्रिस्तान ते कब्रुनि खे ॾिसी करे हिकिड़ो भेरो आयतुल कुर्सी पढ़ी चवे थो हिन आयतुल कुर्सी जो सवाब हिन सारे मुकाम वारनि खे बख़्शुम त हर कब्र जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन 70 नूर दाख़िल थो करे। हिकिड़ो भेरो आयतुल कुर्सी पढ़ी त हर कब्र में ॻाल्हायो घणा नूर, 70 नूर रब दाख़िल थो करे ऐं पढ़ण वारे खे 70 नबीअनि जेतिरो अजुर ऐं सवाब। हाँ भला हीअ जे अॼु मजलिस थी आहे न ईसाले सवाब जे लाइ, हिन जे बच्चनि ऐं हिन जे भाइरनि मरहूम जे लाइ महफ़िल को ठाही आहे, भला इन जो बि को अजुर ऐं सवाब आहे कि न? हाँ, इन दाणे दाणे जो सवाब, दाणे दाणे जो सवाब, पाणी जे ढुक ढुक जो सवाब उन ख़ैरात करण वारे खे बि मिलंदो ऐं हुन मरहूम खे बि क़ब्र में अजुर ऐं सवाब मिलंदो। हिकिड़ी पाणी जी लप ख़ैरात करे इहो बि अजुर सवाब उनखे मिले थो मुंहिंजा दोस्तो। पर अजुर ईअं थो मिले जीअं TCS करे का शइ मोकिलबी आहे न त उहा हथों हथ वञी मिलंदी आहे। ॻाल्हि सम्झो था, ॻाल्हि सम्झो था। ओ मुंहिंजा पिरी प्यारा असहाबिया अर्सो करे या रसूल अल्लाह मुंहिंजी अमड़ गुज़ारे वई आहे, दुनिया तां पर्दो करे वई आहे, हाणे चाहियां थो त उनखे क़ब्र में नफ़ो पहुचायां। का अहिड़ी सूरत आहे, को अहिड़ो नमूनो आहे जंहिंजे करण सां मुंहिंजी अम्मा खे अजुर ऐं सवाब मिले? पाण फरमायूं त हा, तूं पाणी जी ख़ैरात कर, पाणी जी ख़ैरात कर, तुंहिंजी अमड़ खे क़ब्र में सवाब मिलंदो रहंदो। उन असाबी छा कयो जो मदीने में खूह खोटाई, उन खूह ते लिखाए चई त हादल बीर लि उम्मे सादिन, हे खूह उम्मे साद जे ईसाले सवाब जे लाइ। महबूबन फरमायो इहो खूह जेसी ताईं हूंदो माण्हू पाणी पीअंदा, इंसान जानवर पखी पखण इन जो पाणी वापराईंदा, तुंहिंजी अमड़ खे क़ब्र में सवाब मिलंदो रहंदो। हाँ पोइ हीअं कर, तुंहिंजो अबो गुज़ारे वियो आहे, तुंहिंजी अमड़ गुज़ारे वई आहे, उन्हनि जे ईसाले सवाब जे लाइ का मस्जिद ठाराए छॾ, उन्हनि जे ईसाले सवाब जे लाइ को मदरसो अहले सुन्नत जो मदरसो खोलाए छॾ। मस्जिद जे पासे में को हिकिड़ो ॿ कमरो मदरसे जो खोलाए, को अहले सुन्नत जो आलिम को हाफ़िज़ रख, बच्चनि खे क़ुरान पढ़ाए, चओ त ही मदरसो पंहिंजे अमड़ जे ईसाले सवाब जे लाइ थो खोलियां, ही मस्जिद पंहिंजे अबे जे ईसाले सवाब जे लाइ थो ठहिरायां। जेसी ताईं उहा मस्जिद, उहो मदरसो, उहा तालीम दीन जी हलंदी रहंदी, तुंहिंजे क़ब्र में बि तोखे अजुर ऐं सवाब मिलंदो रहंदो ऐं तुंहिंजे अबे अमड़ खे बि अजुर सवाब मिलंदो रहंदो। हाँ हे वरी छा चवंदे बाबा मरी विया मिटी थी विया, उन्हनि खे कहिड़ी ख़बर? ख़ैरात छाजे लाइ था कयो बाबा? हर कंहिंखे पंहिंजो अजुर पाण खे मिलंदो, बसि पंहिंजी अपनी घोट त नशा थी वई। पंहिंजो अमल कर, पंहिंजो अमल फ़ाइदो ॾींदो, ॿिए जो अमल फ़ाइदो न ॾींदो। पर यादि रखो ईअं नाहे, अहले सुन्नत जो अक़ीदो इहो आहे। असां अहले सुन्नत जो अक़ीदो, क़ुरान ऐं सुन्नत वारो अक़ीदो इहो आहे त पंहिंजो अमल पाण खे बि नफ़ो ॾींदो आहे, पर पंहिंजो अमल जे ॿिए खे ईसाल करे त उन खे बि अजुर ऐं सवाब मिलंदो आहे। हज बदल अदा कबो आहे। हिकिड़ो माण्हू जो पीउ गुज़ारे वियो, ₹1 फ़क़ीर अलाह ॾिने खे ॾिनई,
साईं फ़कीर हाजी अल्लाह ॾिना साहब तूं अॻे पंहिंजो हज करे आयो हुई मुंहिंजे बाबे जे तरफ़ां हाणे तूं वञी हज करे आ इन खे सरबो हज बदल इन हज बदल जे सदके में रब करीम 3 माण्हुनि खे बख़्शे छॾे थो घणनि माण्हुनि खे थकिजी पिया आहियो ॻाल्हायो घणनि माण्हुनि खे रब बख़्शे थो 3 माण्हुनि खे हिकिड़ो उहो जंहिंजे लाइ हज बदल कराई यानी मरहूम जंहिंजे लाइ हज बदल करायो उन खे रब बख़्शे छॾे थो ॿियो जेको हज करण जे लाइ वञे थो इन खे बि रब बख़्शे छॾे थो ऐं टियों जेको ख़र्च ॾेई चए थो मुंहिंजे अमड़ जे पारां मुंहिंजे अधे जे पारां मुंहिंजे अबे जे पारां हज करे ख़र्च मां थो भरियां इहो ख़र्च ॾेई मोकिलण वारो इन्हनि 3 खे रब बख़्शे माफ़ करे छॾे 3 खे कामिल हज जो सवाब रब अता फरमाए छॾे थो वरी छा चवंदा बा मरी विया उन्हनि खे का ख़बर ई कोन थी पए मदीने वारे साईं फरमाए इन्नहु लयस्मा खफ़क निआलहिम मयत पंहिंजे कांधियुनि जे जुतियुनि जा खड़काट बि ॿुधंदो आहे ॻाल्हि सम्झव मयत पंहिंजे कांधियुनि जे जुतियुनि जा खड़काट बि ॿुधंदो आहे हीअं वलीअ सॻोरे जी मज़ार ते न को माण्हू अचे थो त उन खे सुञाणंदो आहे किथां आयो आहे उहो ॻोठ बि सुञाणंदो आहे जेॾी महिल को अचे सलाम करे थो उन जो सलाम ॿुधंदो आहे सलाम जो जवाब बि ॾींदो हा तव्हांजे पाट शरीफ़ जो शहर अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो क़दीम रूहानी इल्मी मरकज़ रहियो आहे पाट शरीफ़ जा मशाइख बुज़ुर्ग जेकी सॼी सिंध बलक बर्रे सग़ीर जे लाइ हिकिड़ो इल्म ऐं रूहानियत जो सरचश्मो हुयो पाट शरीफ़ मुंहिंजा ॾाॾा साईं रहमतुल्लाह अलैह हज़रत ख़ुदा बख़्श रहमतुल्लाह अलैह उहे मुरीद हुया मियां साईं महमूद रहमतुल्लाह अलैह खिरपुर नाथन शाह जे पासे में बोड़ा लाखेरनि जी दरगाह आहे मियां महमूद साईं जा मुरीद हुया मुंहिंजा ॾाॾा साईं मियां महमूद साईं मुरीद हुया पंहिंजे पीउ हज़रत ख्वाजा मोहम्मद कासिम रहमतुल्लाह अलैह जा हज़रत मोहम्मद कासिम रहमतुल्लाह अलैह मुरीद हुया पाट शरीफ़ वारनि बुज़ुर्गनि जा यानी मुंहिंजे ॾाॾा साईं जा ॾाढा मुर्शिद पाट शरीफ़ वारा हुया ॾाढा साईं बयान पिया कनि त मां पंहिंजे मुर्शिद मियां महमूद साईं सां गॾिजी काछे वियासीं काछो ॿुधो अथव काछो दादू ज़िले में मथो काछे जो इलाइक़ो आहे ॾाढा साईं फरमाए त पंहिंजे मुर्शिद मियां महमूद साईं हे पाट शरीफ़ वारनि जो फैज़ अथई मियां महमूद साईं रहमतुल्लाह अलैह जेको पाट शरीफ़ वारनि जे फैज़ जो सरचश्मो हुयो ॾाढा साईं फरमाए त पंहिंजे मुर्शिद सां गॾिजी वियासीं हज़रत फतू अल शाह रहमतुल्लाह अलैह जे दायरे रात पइजी वई सियारे जी मौसम हुई हज़रत फतू अल शाह जे दायरे में साईं जो चवण आहे त मुंहिंजे मुक़ाम मां को बि काठी न कटे जेको काठी कपाईंदो या किरे टंग भॼेसि या बांह भॼेसि या अख में सूर पएसि या पेट में सूर पवेसि काठी बुज़ुर्ग कंहिंखे भञण न ॾींदो आहे पंहिंजे दरगाह ते सिंध जा माण्हू उन्हनि जा वॾा अबा ॾाॾा उते साईं जे क़ब्रिस्तान में दफ़न कंदा आहिनि अॼु ताईं बि सिंध में रीत आहे त चवंदा आहिनि दा हॾड़ा हॾड़नि सां वञी मिलाए पोइ हितां सिंध जा माण्हू पंहिंजा लाश जनाज़ा खणाए वञी उते दफ़न कंदा पोइ जो न उठनि ते खणंदा त उन में ॾक ॿधंदा पासनि सां जनाज़े खे कढ़ींदा उन पेती खे या डोली खे या उन खटोली खे पोइ उन ॾक जेकी आहिनि उहे वरी उते दरगाह जे पासे में रखे ॾकनि जा ढेर पिया हूंदा आहिनि कंहिंखे ज़रूरत न आहे जो उहा काठी का खणी साड़े या ॿारे बुज़ुर्ग जो चवण आहे जेको मुंहिंजी काठी खणंदो उनखे नुक़सानु थींदो हैबत खां केरु काठी न खणे ॾाढा साईं फरमाए त असांखे राति पइजी वई मियां महमूद साईं जन फरमाए त भाउ इहे काठियूं सुकियूं इलाही पियूं आहिनि खणी अचो त थोरो बाहिड़ी ॿारियूं हथ सेकियूं सियारे जी मौसम आहे बाहिड़ी ॿारियूं फ़क़ीर खे मोकिलियो भाउ इहे काठियूं खणी आ फ़क़ीर वियो काठियूं खणण हीअं काठीअ में जो हथ विधई त कब्र मंझां बुज़ुर्ग जे मज़ार मंझां हकल थी हीअं जो हुंगर जो आई त फ़क़ीर खे हीअं ॾकणी लॻी हीअं पियो ॾके वठी पोइ हिते रड़ करे मोटियो साईं फरमाए मियां महमूद साईं फरमाए वाह छा थियो चई साईं बुज़ुर्ग ॾाढो को जलाली आहे अञा काठियूं बस कयमि त हीअं क़ब्र मां वठी हुंगर थी साईं मुंहिंजी ज़रूरत न आहे जो मां काठियूं खण साईं वरी ॿिए फ़क़ीर अबा तूं पुट तूं वञ हे त बुज़दिल आहे तूं वञ खणी आ काठियूं साईं वरी ॿियो फ़क़ीर वियो हीअं हड़ ॿधी जेॾी महिल काठियूं खयईं त वरी क़ब्र मां आवाज़ हिन खे वठी ॾकणी लॻी काठियूं उते छॾी डोड़ियो पोइ
साईं बुज़ुर्ग ॾाढो जलाली आहे, काठियूं खणण मूंखे न ॾिनई। हज़रत मियां महमूद साईं जोशीला जलाली बुज़ुर्ग हुया, पाण कावड़ में उथिया, वॾी हड़ वञी काठियुनि जी ॿधऊं, जेॾीमहिल ईअं खयऊं न पाण काठियुनि जी हड़ खयऊं त कबर मां आवाज़ आयो हूं हूं, त बुज़ुर्ग मियां महमूद साईं चयो फिटण तूं बिना मरी वियो आहीं त बि लालच नथो छॾी, असां त सीअ में मरूं काठियूं ॿारे हथड़ा सेकींदासीं, यार मां काठियूं खणाए थो, जेको करणो अथई सो भली कर। कोन सम्झो? हा, हे पाठ शरीफ़ वारनि जे ख़लीफ़े जो ख़लीफ़ो, यार मां काठियूं खयूं थो वञा, जेको करणो अथई सो भली कर। साईं काठियूं खणी आया, बाहिड़ी ॿारियूं, हथ सेकियूं, सुम्हण जी निमाज़ पढ़ियूं। थोरी देरि गुज़री, ऐं संझो टरियो त हिकिड़ो माण्हू हेॾो पियो अचे, चौरी खीर जी भुजसि, मानियुनि जो थवो भुजसि खयूं पियो अचे, ताज़ियूं ताज़ियूं मानियूं, चौरी खीर जी। अचे सिधो मियां महमूद साईं फ़क़ीर जेकी हुया उन्हनि खे अचे पेश कई। अबा हे राति जो टाइम, हीअ मानी किथां आंदी अथई, हे खीर हींअर किथां आंदो अथई? चईसीं मां आहियां साईं फतूअल शाह जो बुहारीदार, दरगाह जो मुजावर आहियां, सो मां वञी सुतुसि, अञा अखि लॻी त ख़्वाब में साईं फतूअल शाह जन आया, मूंखे फरमायूं त बा वञ दरगाह ते मुंहिंजा महिमान आयल अथई, उन्हनि खे मानी वञी खाराए। जगड़ो काठियूं न पियो खणण जी, हाणे वरी दावत थो खाराए। ॻाल्हि सम्झो? अल्लाह वारा हयात आहिनि, ॻाल्हायो, अल्लाह वारा ख़ुदा जा प्यारा हयात आहिनि, अल्लाह जे वलीअनि जो फैज़ जारी आहे, जारी रहंदो। हा मुंहिंजा दोस्तो, हाणे हे फार्मी मुला पैदा थिया आहिनि, फार्मी जेकी चवनि छाजा वली, छाजा बुज़ुर्ग, छाजा अल्लाह वारा। सच ॿुधाए त इहे पाठ शरीफ़ वारा बुज़ुर्ग, इहे वली, इहे सचा हुया या हे घासलेटी मौलवी सची आहे, सचो आहे? ॻाल्हायो, जवाब ॾियो। हा, हज़रत मखदूम अब्दुल वाहिद सेविस्तानी रहमतुल्लाह अलैह, जंहिंजो असुल पाठ शरीफ़ आहे, हज़रत मखदूम अब्दुल वाहिद जो फतावा वाहिदी खोले ॾिस, साईं फरमाइनि था फतावा वाहिदी में रिवायत आणनि था त जेको माण्हू वफ़ात करे थो वञे, 10 सालनि ताईं उन जो मैयत जो रूह रोज़ानो पंहिंजे घर ॾे मोटंदो आहे। घर जी छत ते ॿाहिरों कोट हूंदो आहे, उन जी भित ते या मन या छप्पर हूंदो आहे, उन ते बीही ऐं घर वारनि खे सॾींदो आहे, ओ मुंहिंजा पुट फलाणा, ओ मुंहिंजी न्याणी फलाणी, ओ मुंहिंजी घर वारी, तव्हां कुशादे घर में आयो, मां सोढ़ी क़बर में आहियां, कुझु ख़ैरात कयो त मूंखे अजुर ऐं सवाब मिले। 10 सालनि ताईं रोज़ मैयत ईंदो आहे, 10 सालनि खां पोइ जुमे जुमे ते ईंदो आहे, 10 सालनि खां पोइ वरी ईद ईद ते ईंदो आहे, 30 सालनि ताईं मैयत जो रूह रोज़ानो, कॾहिं रोज़ानो 10 सालनि ताईं, 10 सालनि ताईं जुमे जुमे ते, 10 सालनि ताईं ईदुनि ईदुनि ते ईंदो आहे, ऐं सॾु करे चवंदो आहे त ओ घर वारो, ओ मुंहिंजा प्यारो, ओ मुंहिंजा बचो, कुझु मूंखे बि यादि कयो। अड़े मिल्कियत त मूं गॾु कई हुई न, माड़ियूं त मूं ठाहियूं हुयूं न, ज़मीनूं त मूं ठाहियूं हुयूं न, तव्हांखे मां यकदमि विसरी विसरियो। हा, अरे जाने वाले भाई मुझे खत्मा तो देते जाओ, मुझे खत्मा तो देते जाओ। हाँ, ओ मुजादा त अल्लाह तबारक व ताला जल शानू जा जेकी आम मोमिन आहिनि, से बि पंहिंजे कब्रुनि में जेरा आहिनि, वली पंहिंजे कब्रुनि में जेरा आहिनि, नबी पंहिंजे मज़ारुनि में हयात आहिनि। त मुंहिंजो मदीने वारो मीर चओ त हयातुन नबी, ॻाल्हा मदीने वारो साईं हयातुन नबी आहे। हा, ऐं अल्लाह वारनि जे दरबार ते अदब सां वञिबो, बेअदबी न कबी, गैर शरई कम न कबो, कब्रुनि खे तवाफ़ न कबो, कब्रुनि खे सजदो को न कबो, कब्रुनि ते वञी बेअदबी जो मुज़ाहिरो न कबो, पर उते वञी पंहिंजे मौत खे यादि कबो, पंहिंजे कब्र आख़िरत खे यादि कबो, ख़ुदा जे ख़ौफ़ में लुढ़क हारबा, अल्लाह जे वलीअनि जे आस्थाननि ते वञी सलाम कबो, दुआ पिन बि अल्लाह वारनि जे वसीले सां रब खां दुआ घुरंदो वेंदो, रब उन जा बेड़ा पार करे छॾींदो। हाँ,
मुंहिंजा वालिद गिरामी रब सदन मज़ार ते लखें रहमतूं वसाए उहे पाठ शरीफ़ में कुछ वक़्तु पढ़िया हुया। मुंहिंजा वालिद, मुंहिंजा मुर्शिद, मुंहिंजा उस्ताद वक़्त जा जय्यद आलिम हुया, पाठ शरीफ़ में पढ़िया हुया। मुंहिंजा दोस्तो इन निस्बत सां पाठ शरीफ़ वारी मिट्टी खे बि मां मुहबत जी नज़र सां ॾिसां थो जो ही असांजे मुर्शिदनि जो आस्थानो, उस्तादनि जो आस्थानो हिन सरज़मीन सां वाबिस्त आहे। रब करे शल उन जाइ ते अहले सुन्नत जो को अज़ीम इदारो क़ाइमु थिए। मां हितां जे वॾेरनि खे, साहिब सरवत मुंहिंजे भाइरुनि खे हथ ॿधी गुज़ारिश कंदुसि त ख़ुदा जे वास्ते उन वॾनि वारे उन इदारे खे क़ाइमु कयो, अहले सुन्नत जो हिते को मज़बूत इदारो क़ाइमु कयो, इन बद मज़हबनि खां बचो, बद अक़ीदनि खां बचो ऐं उहो अहले सुन्नत वारो जेको मशाइखनि, वलीयनि, अल्लाह वारनि जो तरीक़ो आहे उन तरीक़े मुताबिक़ हिते दीनी इदारो क़ाइमु थिए। को सुठो मदरसो हुजे जिते दीन जी तालीम थिए, क़ुरान ऐं हदीस जी तालीम ऐं तरवीज थिए त अल्लाह तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बरकतूं विझंदो, रब तव्हांखे शाद आबाद कंदो, रब करीम शल तव्हांजे मथां लखे रहमतूं वसाईंदो। त मुंहिंजा पिरी प्यारा, अल्लाह जो ख़ौफ़ रखो, अमल सालिह कयो, 5 वक़्त निमाज़ पढ़ो, शरीयत जी ताबेदारी कयो। जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो से हिन महफ़िल में अॼु कयो ऐलान त निमाज़ पढ़ंदासीं। 2-3 ॼणा अञा हथड़ा हेठि कयूं वेठा आहिनि। हा ॿियो ख़बर तव्हां ॾाढा आहियो या अलाह ॾाढो आहे? हा ॿुधायो न, पोइ उन रब जे सॾ ते हाज़िर थींदो या कोन थींदो? हय्या अल सलात, हय्या अल फलाह जी दावत क़बूल कंदो या न कंदो? पोइ मुंहिंजा पिरी प्यारा त निमाज़ 5 वक़्त पढ़ो, शरीयत जी ताबेदारी कयो। आख़िर में तव्हांखे दावत अर्ज़ रखां थो, हर महीने चंड जी 11 जी शाम 12 जी राति करमपुर दादू में, दादू शहर सां गॾु दरगाह करमपुर में महफ़िल थींदी आहे, उन में शरीक थियण जे लाइ तव्हां सभिनी खे दावत हुजे। रब करीम मुंहिंजो चवणु, तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। रब शल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब। असांजो हिकु भाउ कुझु अर्सो अॻु वफ़ात करे वियो। वॾे भाउ उनखे ख़्वाब में ॾिठो, उहो फ़ौत थियल भाउ उनखे चवे थो त आउं ख़ुदकुशी कयां थो या कंदुसि। अबा इहो जंहिं ख़्वाब ॾिठो आहे उन पंहिंजे मरहूम जे लाइ इस्तग़फ़ार पढ़े, उन जे लाइ क़ुरान शरीफ़ पढ़ी, टिया पढ़ी उनखे बख़्शाए, अल्लाह ताला उनजी क़ब्र में आसानी फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह असांजे गुनाहनि खे माफ़ कर, ख़ताऊं दरगुज़र कर, पंहिंजी मोहब्बत, पंहिंजे हबीब जो इश्क अता कर। या अल्लाह कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं माफ़ कर, हाजतमंदनि जूं हाजतूं रवा कर। या अल्लाह पाठ शरीफ़ के वरी इस्लाम जो, रूहानियत जो, तालीम ऐं तरवीज ऐं तबलीग जो अज़ीम इदारो बना। या अल्लाह हिन शहर जे मथां पंहिंजूं रहमतूं बरकतूं नाज़िल फरमा। या अल्लाह हिन शहर खे इस्लाम जो अज़ीम किलो बना। या अल्लाह हिन शहर जे रिज़्क़ रोज़ी में बरकतूं नाज़िल कर। या अल्लाह जंहिं मरहूम जे ईसाले सवाब जे लाइ ही महफ़िल मुनक़िद थी आहे, या अल्लाह उन जी मग़फ़िरत फरमा, उन जे दर्जनि खे बुलंद फरमा, उन जे क़ब्र में नूर ऐं सुरूर दाख़िल फरमा। हुज़ूर जा उम्मती जेकी बि फ़ौत थी विया उन्हनि सभिनी जी मग़फ़िरत फरमा। या अल्लाह उन्हनि जे क़ब्रुनि खे कुशादगी अता फरमा। या अल्लाह हुज़ूर जी सारी उम्मत ते राज़ी थी। महबूब जा उम्मती जेके बीमार आहिनि उनखे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर। या अल्लाह जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब कर। या अल्लाह मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं माफ़ फरमा। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके, मदीने वारे ताजदार जे सदके, सोने लजपाल नबी जे सदके हिन सारी जमात ते राज़ी थी।
या अल्लाह सभिनी जे मन जूं जायज़ मुरादूं पूरियूं फरमा। असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब कर, इश्क़ ऐं अदब सां हबीबन जे दर जी हाज़िरी नसीब कर। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बिग़फिर वरहम अन्त खैरुर राहिमीन वंसुरना अल्लाहुम्मा अन्त खैरुन नासिरीन वहफ़िज़ना अल्लाहुम्मा अन्त खैरुल हाफ़िज़ीन। नस्तगीथु बिरहमतिका या अरहमर राहिमीन व सल्लल्लाहु अला हबीबिना मुहम्मद व आलिहि वसल्लम।